सभिनी के मुअदना तालिब इल्म जे तरफा ईद जूं मुबारकूं हुजन। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो फरमान मुबारक है, ईद नमाज खां पोए केर ब जल्दी उथी न वने हलियो, छोजो अल्लाह के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ, ईद वारो दिहाड़ो ओहो अजीम ऐं वाहिद दिहाड़ो हुंदो आ जंहिंमें सब मुसलमान गड थींदा हन ईद नमाज की जगह ते। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हुकुम दिनो आ तो सब जा सब मुसलमान ईद नमाज ते गड थींदा करियो, पोए उहे मर्द हुजन या औरतूं हुजन। वजह छा, ईद वारे ॾींहुं जेका सब गॾिजी करे दुआ घुरन था, उन्हीं दुआ में बरकत हुंदी आ। छोजो जेके बि इंसानी तौर खताऊं इख्तलाफ मामलात हुंदा आहिनि, उहे ईद वारे ॾींहुं हर मुसलमान विसारे करे खत्म करे मस्जिद में पुजंदो आ, ईद नमाज की जगह ते पुजंदो आ। पोइ जेॾीमहिल हथड़ा खणी करे सब गॾिजी करे अल्लाह का सवाल कंदा आहिनि, बख़्शराईंदा आहिनि, अल्लाह ताला इन्ही दुआ जी बरकत सां उन्हनि जी दिलनि में जेके इख्तलाफ ऐं तनाज़ात हूंदा आहिनि उहे दूर करे छॾींदो आ, मुहब्बतूं पैदा कंदो आहे। ऐं इन्ही दुआ जी बरकत सां जेके बि मुश्किल मामलात हूंदा आहिनि हर हिकु माण्हू जा, छोजो पूरो ॻोठ पूरो कबीलो गॾु थींदो आहे, को बि सवाल कंदा आहियूं तो सब आमीन चवंदा आहिनि, यानी हिकिड़ो पूरो ॻोठ पूरो कबीलो पूरो कुंबो गॾिजी करे हर हिकु मुसलमान जे हक़ में आमीन पियो चवे थी, या अल्लाह असां पूरे ॻोठ जा जेके ॻोठाणा आहियूं उहे सब असां हिक ॿिए जे हक़ में तोखां दुआ घुरायूं, या अल्लाह अॼु असां सब कुछ विसारे छॾियो आहे। पोइ अल्लाह ताला इन्ही दुआ जे बरकतन सां हर हिकु इंसान जो मुश्किलातूं दूर करे छॾींदो आ, हर हिकु इंसान जो जेके तंगियूं हुजनि उहे दूर करे छॾींदो आहे। अल्लाह तबारक व तआला इन्ही दुआ जी बरकत सां अल्लाह रब्बुल आलमीन इंसान के खुशहाल जिंदगी नसीब कंदो आहे। ईद नमाजों या ईदूं इस्लाम में सिर्फ ॿ रखियल आहिनि, हिकु ईद उल फितर, ॿी ईद उल उज़हा। ईद उल फितर रमज़ान वारी ईद हूंदी आहे, जेको रमज़ान जे इख्तिताम शवाल जी पहिरीं तारीख़ ते ईद जीअं अॼु आहे। ॿी ईद उल उज़हा कुर्बानी ज़िल हिज्जा महीने जी 10वीं तारीख़ ते जंहिंखे पाण कुर्बानी वारी ईद बि चवंदा आहियूं। इन खां अलावा शरीयत में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बिन का भी ईद न रखी आहे। त अजीज दोस्तों बुजुर्गो, ही ईदूं जेके आहिनि मुसलमाननि जी खुशहाली जा ॾिहाड़ा आहिनि ऐं अल्लाह ताला जी बरकत ॾिसो, अल्लाह रब्बुल आलमीन ईद वारे ॾींहुं कीअं मुसलमाननि खे गॾाईंदो आहे। इस्लाम में इहे ई हमदर्दी रखियल आहे, इस्लाम में इहो ई भाईचारो रखियल आहे, इस्लाम में इहे ई मोहब्बत रखियल आहे। प्रकाश असां मुसलमान इस्लाम के समझासूं कोन, असां मुसलमान इस्लाम के पढ़ियासूं कोन, असां मुसलमान इस्लाम के इज्जत अहमियत कान ॾिनी आहे। बुजुर्गो, जेकॾहिं असां जीअं अॼु पंहिंजो पाण के ज़मीर में मुसलमान समझी करे ईद नमाज पढ़ण आया आहियूं, सब गॾिजी करे वेठा आहियूं, अल्लाह तो जाने केतिरनि जा पाण में इख्तिलाफ हूंदा, पर अल्लाह जो इस्लाम, इस्लाम जी माना है सलामती, इस्लाम जी माना है भाईचारो, इस्लाम जी माना है मोहब्बत, इस्लाम जी माना है दरगुजरी, इस्लाम जी माना है हिक ॿिए जी हिफाजत करण, इस्लाम जी माना है तमाम तर इख्तिलाफात के मेटण ऐं अमन जो किलो आहे इस्लाम। केतिरा इख्तिलाफात हूंदा पर इस्लाम जे कंहिं बि अहकाम ते
ते इस्लाम जे कंहिं बि सद ते जीअं अॼु असां मुसलमान गॾु थिया आहियूं, पेर पेर सां मिलाए करे नमाज़ पढ़ी आहे, विसारे वेठासीं त अॼु असां मस्जिद में आहियूं, अॼु असां नमाज़ में आहियूं, अॼु ईद जो ॾिहाड़ो आहे, अॼु ख़ुशहाली जो ॾिहाड़ो आहे, अॼु उहे ॻाल्हियूं कोन हलंदियूं। ही इस्लाम ॾिसो असांखे कीअं गॾु करे छॾियो आहे। ऐं इस्लाम रंग जो फ़र्क़ु बि कोन रखियो आहे, इस्लाम दौलत ऐं गुरबत जो फ़र्क़ु बि कोन रखियो आहे, इस्लाम खानदाननि जो फ़र्क़ु बि कोन रखियो आहे। इस्लाम जीअं अॼु असांखे मोहब्बत जो, दरगुज़री जो, भाईचारे जो गुज़रिगो सबक़ ॾिनो आहे, ईअं 12 महीननि जे हर ॾींहं जे राति जे 24 कलाक उन जे मिंटनि उन जे सेकंडनि में इन मोहब्बत जो सबक़ थो ॾिए। त लिहाज़ा खुदारा अल्लाह रब्बुल आलमीन जे रज़ा ख़ातिर जीअं अॼु गॾु थिया आहियो, 12 ई महीना जेकॾहिं ईअं असां गॾु हुजनि, यकीनन असां कॾहिं बि कंहिं बि मामले में हिक ॿिए खे छॾे नथा सघूं, हिक ॿिए खे छॾे नथा सघो। कहिड़ो बि दुनियावी मामिलो हुजे, रिश्तेदारी मामिलो हुजे, परेशानियूं आहिनि, जेकॾहिं असांजी ईअं मोहब्बत क़ाइम ऐं दाइम हुजे, ईअं इख़्तिलाफ़ात असांजा मिटियल हुजनि, त यकीनन को बि पंहिंजो भाउ परेशान न रहंदो, का बि पंहिंजी भेण परेशान न रहंदी, को बि पाड़ेसरी परेशान न रहंदो, को बि पंहिंजो मिट माइट परेशान न रहंदो। छो? उनखे ख़बर आहे असां जंहिं इस्लाम के मञूं था, जंहिं इस्लाम के मञी करे ईद वारे ॾींहुं सभु कुझु विसारे वेठासीं, गॾु बीही करे नमाज़ूं पढ़ियूंसीं, ईद नमाज़ खां पोइ सीना सीने सां मिलियासीं, हली वियासीं, जिन्हनि जो मुंहुं ॾिसण जे लाइ तयारु कोन हूंदासीं। मुसलमान ईद वारे ॾींहुं चवंदो आहे, यार सभु ॻाल्हियूं छॾ, वरी बि भाउ आहे, वरी बि भेण आहे, वरी बि रिश्तेदार आहे, सीने सीने सां मिलाए करे हिक ॿिए खे सुकून ॾींदा आहियूं। इस्लाम जो मतिलबु इहो आहे। पर असां मुसलमान क़ुरान जी पढ़ाई खां, क़ुरान जी तालीम खां, क़ुरान जी सम्झाणी खां ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी ॾिनल तालीम और तरबियत मोहब्बत खां असां कोरा रहिजी वियासीं हलिया। असां को ॿियो रुख इख्तियार करे छॾियो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे दौर में गुज़रिगो हिकिड़ो मिसाल बयान कंदा हलो। औस ऐं खज़रज 2 कबीला हुया अरबन जा। 120 सालनि ताईं उन्हनि जूं जंगूं हलियूं। अलाए केतिरा माण्हू हिक ॿिए जा क़त्ल कयूं, अलाए केतिरा माण्हू हिक ॿिए जा क़त्ल कयूं। जेॾीमहिल मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगाम खणी आया, क़ुरान वारो, हदीस पाक वारो, अल्लाह रब्बुल आलमीन जे उन्हनि बाननि जेॾीमहिल इन शइ खे क़बूल कयो, सभु विसारे छॾियो, सभु विसारे छॾियो। 120 सालनि जी दुश्मनी, अलाए केतिरी तादाद में हिक ॿिए जा क़त्ल थियल। पर असां मुसलमान जेके पहिरियां मुसलमान आहियूं, पहिरियां हू काफ़िर हुआ, इस्लाम ॿुधी करे छा कयूं, ऐं असां पहिरियां मुसलमान आहियूं, असां छा कंदा आहियूं, थोरो बि को झेड़ो थींदो आहे, ॻाल्हाइण बंदि, रस्सा बंदि, गलियूं अलॻि, रस्सा अलॻि, थोरो अॻिते वधंदासीं, रिश्तेदारी थियल आहे त रिश्तेदारी बि टोड़े छॾींदासीं। इस्लाम मुंहिंजा बुज़ुर्गो इहो सबक़ कोन ॾिनो आहे। इस्लाम हिक ॿिए जी इज़त जो सबक़ ॾिनो आहे। जॾहिं उहे सहाबा किराम मुसलमान थिया, पाण में खीर खंड थी विया हलिया, ऐं इस्लाम बुज़ुर्गो इहो कोन थो ॿुधाए त ही माछिया, ही हरला, ही कोरिया, ही कलोइया, ही बबरा, ही बंभरो आ, ही फुलागे, ही फुलागे। इस्लाम इहो फ़र्क़ कोन सेखारियो आहे। औस ऐं खज़रज जा अलॻि अलॻि कबीला जेॾीमहिल इस्लाम जी नेमत सां रोशन ऐं मुनव्वर थियनि था, केॾां वयूं ज़ातूं, केॾां वयूं पातूं, इहे त मदीने वारा हुया। पर जॾहिं मक्के खां मुसलमान हिजरत करे मदीने पुगा, बुज़ुर्गो का रिश्तेदारी कान हुई, का सुञाणप कान हुई त केरा किथां जो आ, कीअं आयो आ, छा महीना पहिरियां ईंदड़ हुयो अबन दादन खां, न न, छा कारोबार मामले में ईंदड़ हुयो, न न, साईं पहिरियों दफ़ा मुसलमान हिजरत करे मदीने पुगागन। नबी कुरान जी जीअं तिलावत कई आ, जेके मदीने वारा मुसलमान थिया, नबी ॿुधायो, मदीने वारो अंसारियो, ही तव्हांजा इस्लामी भाइर अथव, इस्लाम क़बूल करे
पोयां तकलीफ़ूं बर्दाश्त करे हिते पुगान। अंसारिन इहो कोन ॾिठो त नाना ही असांजी ज़ात वारा कोन्हनि, बिरादर वारा कोन्हनि, सुञाणप कोन्हे का, असां तोखे त इज़त ॾेई सघूं था, हिननि खे नथा ॾेई सघूं। न, छा चयूं? अल्लाह जा रसूल इस्लामी रिश्तो आहिनि, असां सभु कुझु विसारे छॾियो। मुंहिंजी बनी आहे, मुंहिंजी बनी मां हिकिड़ो मुहाजिर साथी मुंहिंजो भाउ कयो, मुंहिंजी बनी मां अधु उन जो आहे। अल्लाह जा रसूल मुहाजिर असांजा साथी आहिनि, भाइर आहिनि, इस्लामी रिश्ता नाता कोन हलंदा। अल्लाह जा रसूल इस्लाम जो रिश्तो आहे, मोहब्बत जो रिश्तो आहे। मुंहिंजा ॿ घर आहिनि, हिकिड़ो कमरो हमेशा जे लाइ हिन खे आहे। अञा अॻिते बुज़ुर्गो मुसलमाननि हदूं करे छॾियूं। अल्लाह जा रसूल इस्लामी भाइर आहिनि, असां सुञाणियूं कोन था, सिर्फ़ कलमो था सुञाणियूं, कलमो पढ़ी करे आया आहिनि। अल्लाह जा रसूल मुंहिंजूं 3 शादियूं थियल आहिनि, अल्लाह जा रसूल मुंहिंजूं 4 शादियूं थियल आहिनि, अल्लाह जा रसूल मुंहिंजूं 2 शादियूं थियल आहिनि। ही जेके मुहाजिर सहाबी आया आहिनि, इन्हनि खे चओ असां जूं शादी थियल घर वारनि मां जेका इन्हनि खे पसंदि अचे न, उन ते हथ रखनि, असीं तलाक ॾेई करे हिननि जी उन सां शादी कराईंदासीं। इस्लाम इहो आहे, इस्लाम इनखे चइबो आहे बुज़ुर्गो। कई सालनि जूं दुश्मनियूं इस्लाम मेटे छॾियूं, असां मुसलमान नथा मेटे सघूं। असां मुसलमान जेतिरो इस्लाम ॿुधूं था, एतिरो असां परभरा थियूं था, एतिरो असां परे भॼूं था। बुज़ुर्गो जीअं अॼु मोहब्बत जो सबूत असां ॾिनो आहे, मुसलमान जी जॾहिं ईद वारा ॾिहाड़ा गैर मुस्लिम ॾिसनि था, यहूदी ॾिसनि था, हेॾा दोॾा पटिजी वेंदा आहिनि। हलिया असां त सम्झूं था त मुसलमान पाण में विड़ी पिया आहिनि, असां त सम्झूं था मुसलमान फिरके में तब्दील थी विया आहिनि। हलिया असां त सम्झूं था त मुसलमाननि खे असां बेहयाई में हणी छॾियो। पर ईद वारे ॾींहुं हेॾे किरोड़नि जी तादाद में मुसलमान हिकिड़ी हिकिड़ी जॻह ते ईद नमाज़ूं पढ़नि पिया, लखनि हज़ारनि जी तादाद में। माना असां यहूदियनि ऐं अंग्रेज़नि जा हरबा अञा सही तरह सां इस्तेमाल कोन थिया आहिनि। त ही जेका असांजो सिर्फ़ ईद नमाज़ गॾिजी करे पढ़णु, मोहब्बत जो सबूत ॾियणु, अल्लाह सां, रसूल सां, इस्लाम सां, सचाई जो चंद घड़ियूं ॾेखारण सां दुश्मन जा छक्का निकिरी वेंदा आहिनि। हलिया दुश्मन खे पगर अची वेंदा आहिनि। हलिया त अञा असां छा पिया करियूं बुज़ुर्गो? बाक़ी जिन्हनि मामलात में ईद खां हटी करे जीअं असां वरी छिड़ूं छिड़ूं थी वेंदा आहियूं, हलिया ईअं वरी उहो ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि त हा लॻे थो त असांजी तबलीग असर कई आहे। त नसीहतूं घणियूं, इस्लाम घणो, ॻाल्हियूं घणियूं, ॻाल्हि खे पंहिंजी खुटाईंदासीं सभिनी भाइरनि खे। ऐं वरी बि इहो ई अदब सां, एहतराम सां, अल्लाह जी रज़ा ख़ातिर अर्ज़ कंदुसि बुज़ुर्गो दीन सां जुड़जी रहो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त मुंहिंजा सहाबियो, मुंहिंजा उम्मतियो जमात सां, दीन सां, लश्कर सां जुड़ी रहो। जेकॾहिं तव्हां जुड़ी न रहंदो, अलॻि अलॻि थी करे वेंदव हलिया न, पोइ नबी बकरियुनि जे धण जो मिसाल ॾिनो। अॻे जंगलात जो दौर हूंदो हुयो, अरबुस्तान में अञा बि ईअं ई आहे। वॾा वॾा जबल ऐं पहाड़ आहिनि जिते इहे जंगली जानवर बि रहनि था। अल्लाह जो रसूल फरमायो जिन धनार बकरियूं काहे वञे हलियो, हिकिड़ी बकरी न चरंदे चरंदे पोइते रहिजी वञे हली, या सुस्ती मां पोइते रहिजी वञे हली, पोइ छा थींदो? बघड़ उन ते ई हमलो कंदो आहे। जेकॾहिं असां पंहिंजी अना खे, पंहिंजी ख़वाहिशात खे साम्हूं रखे असां थोरी थोरी ॻाल्हि ते टुटी वेंदासीं हलिया, परे थी वेंदासीं हलिया, त पोइ बुज़ुर्गो शैतान असांजे मथां ईअं हमलो करे असां खां अञा परे कराए छॾींदो आहे। पोइ हर इंसान खे इहो ई महसूसु थींदो आहे आऊं सही आहियां, बाक़ी सभु ग़लति आहे, आऊं सही आहियां, बाक़ी सभु ग़लति आहिनि, आऊं भलो आहियां, बाक़ी सभु बद आहिनि। त अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन खां इहा उमेद आहे त जीअं असां मुसलमाननि सबूत ॾिनो आहे मोहब्बत जो, हमेशह जे लाइ जुमे जूं नमाज़ूं हुजनि, 5 वक़्त नमाज़ूं हुजनि, नमाज़ जनाज़ा हुजे, असां इस्लाम खे इस्लाम सम्झे, पंहिंजे मुसलमाननि खे मुसलमान सम्झे, पंहिंजी नमाज़ खे पंहिंजो हक़ सम्झी करे ऐं पंहिंजो हथियार ईमान सम्झी करे नबी सां मोहब्बत जो सबूत ॾेई करे असां सभु हमेशह जे लाइ ईअं गॾु रहंदासूं इंशाअल्लाह। अल्लाह साईं सभिनि जूं नमाज़ूं, सभिनि जा रोज़ा, सभिनि जा सदकात व ख़ैरात पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए।
आमीन। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।